जैसे कहिड़े सिलसिले में छा जी चेकिंग आई तव्हां थोरो ॿुधाइजो। ही पंहिंजो असांजी चेकिंग तक़रीबन डेली हलंदी आहे, कॾहिं 5 बजे खां कॾहिं 9 बजे खां। जनाब साहब शहीद बेनज़ीराबाद जो हुकुम आहे, SSP सांगड़ आबिद बलोच साहब जो हुकुम आहे, ऐं स्नैक चेकिंग वक़्फ़े वक़्फ़े सां असां ऐं वक़्तनि ब वक़्तनि असीं कंदा रहंदा आहियूं। डेली बेस जे असांजे आहे हेॾां पंहिंजो हिकिड़ी चौकी हीअ बाजीरनि ते बीठा आहियूं, ॿी अॻियां चेकिंग उते SI ऐं कुझु जवान उते बीठा आहिनि, ऐं पंहिंजो अलावा हिकिड़े ॿी वॾी चौकी आहे हेॾां ॾेरनि जी ॾेरा पिकट जेको लुंडे रोड ऐं सराड़ी ॾांहुं वञे थो, हिकिड़ी चेकिंग उते बि हले। ऐं अलावा हिकिड़े त बाक़ी इनशाला को बि नौकशिवार वाक़ियो करणु न ॾींदासीं, ऐं बिल्कुलु चोरनि ते ॾुआरनि ते सख़्ती सां नज़र आहे। ऐं ॿारनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो तव्हां? ॾोह न करियो, जे कंदव त असां तव्हांखे बख़्शींदासीं न। ऐं कानून जो दाइरो तमामु सख़्ती सां असां वधाए छॾियो आहे, को बि अहिड़ी एक्टिविटी क्रिमिनल जी जेकी बि आहे उन्हनि ते असांजी नज़र आहे। इंशाअल्लाह उनखे गिरफ़्तार करे कैफ़े क़िदा ताईं पहुचाईंदासीं।